हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। उम्मीद है सजी संगत खैर खैरी जी। मां तव्हांजो भाउ मीर सरफराज़ खुसो। जीअं त असां नंढे साले साहिब जी ज़मीन ते मौजूदु आहियूं। अञा तव्हां ॾिसी सघो था त ज़मीन जो जेको आहे सारियूं कचियूं आहिनि। हिन वक़्तु तव्हां ॾिसो था अञा फुल तयारु न थी, छो कि अॻु में ही बीमारी जे मर्ज़ जो मारियल आहे। काफ़ी टाइम पटा त असां हींअर हिते कढिया आहिनि। अॼु ॿियों ॾींहुं आहे पटा निकितल आहिनि, लेकिन काफ़ी कोशिशि करण खां पोइ बि अहिड़ी का रिज़ल्ट नज़र न पई अचे। हाणे जेको आहे त लास्ट पाणी हिन खे पीआरे रहिया आहियूं। लास्ट पाणी ॾेई पोइ जेको आहे त हिन जो रिज़ल्ट ॾिसासीं। हीअ बि हेॾो ॾिसो था तव्हां, पटा निकितल आहे। वॾो फ़र्क़ु पइजी वियो फसल में। कचो इन जे लाइ रहिजी वियो जो हिन खे मर्ज़ तमामु घणो लॻी वियो हुयो। हाणे अलहमदिल्ला कोशिशि लॻी पई आहे। हाणे मोट कई आहे फसल। हीअ असां वाटर खां क्रॉस करे रहिया आहियूं। ये असांजो सही नंढो सालो साहब मंठार अली साहब वञे थो वाटर खे खोलण। जी वाटर खोले अचां त पाणी थोरो स्पीड वठे। लास्ट पाणी ॾियणो आहे हिन खे। ऐं अलहमदिल्ला जेको आहे त हाणे मोट कई आहे फसल। जेको आहे त स्प्रे कयो आहे, टियों ॾींहुं बि स्प्रे कयोसीं, कल्ह बि स्प्रे कयोसीं। हाणे हिन जो जेको मर्ज़ आहे अलहमदिल्ला ख़तमु थींदो वञे थो। बस फुल कोशिशि लॻी पई आहे। अलाह भलाई कंदो मदीने वारो सरकार। ऐं जेके असांजे फेसबुक पेज ते असांजा वीडियो ॾिसनि था उन्हनि सां गुज़ारिश आहे त पेज खे फॉलो कयो ऐं बेल आइकन बटन खे ऑन करे छॾियो, जीअं असांजी नई का बि वीडियो अचे तव्हां ते पहुचंदी रहे। ऐं हीअ असां तव्हांखे स्प्रे जी दवा ॾेखारियूं था। हीअ स्प्रे दवा अथसि, तव्हां ॾिसी सघो था। बॉक्सर टारगेट हे कपास जे लाइ आहे। कपास सारियूं ऐं पिण फुटी शायदि ॿियो बि कुझु लिखियलु आहे, सम्झ में न पियो अचे। तमामु बहितरु आहे। 1620 रुपए जो आहे जो रेट लॻियल आहे हिते। 1620 रुपया तमामु बहितरु स्प्रे आहे। ऐं ॿियों चकर आहे हिन खे असां जेको स्प्रे करे रहिया आहियूं। ऐं हीअ ॻाढ़े ढक सां अथव। हीअ बोतल जेको आहे त हिन क़िस्म जी बोतल आहे। ऐं इंशाअल्लाह लॻे पियो। हेॾे छा पोखियो अथव? अच्छा, वखरी बि थियल आहे। चलो मां तव्हांखे वखरी जी बि मुआइनो करायां थोरो। ॾिसो त असांखे वाटर खां गुज़रिणो पए थो। अच्छा, हीअ वखरी बि साईं लॻियल आहे। तव्हां ॾिसी सघो था। हे ॿ ॿारियूं जेके आहिनि वखरियूं जेकियूं आहिनि, शायदि लूणक वग़ैरह अहिड़ी शइ लॻियल आहे। ऐं हीअ सारनि में ॾिसो तव्हां केतिरा पटा कढिया आहिनि। जिते किथे पटे जो सिलसिलो जारी आहे, छोकी मर्ज़ खे बचाइण जे लाइ पटा लाज़मी आहिनि। छोकी हवा जेको अंदरि ज़मीन खां क्रॉसिंग करे थी, ऑक्सीजन जेको जीत जो ज़हरात आहे उहो हिन हवा जे ज़रिए ऐं थधि जे ज़रिए ख़तमु थींदो वञे थो। कोशिशि पंहिंजी जारी आहे। जेके बि हारी आहियो, जिते तव्हांखे मर्ज़ वग़ैरह नज़र अचे त बराए महिरबानी विच में तव्हां पटा 2-3 कढे छॾियो। हर जरे में कम से कम 4 मां 5 पटा लाज़मी आहिनि, छोकी हवा स्पीड में उनखे लॻे ऑक्सीजन जी ख़बर पए। जी तो दोस्तों, असां वाटर क्रॉस करे ॿिए साइड अची चुका आहियूं। तो ॾिसी सघो था सारियुनि जो सिस्टम। हिते मर्ज़ टुकड़ो लॻल आहे, उहो कटे फिनिश करे छॾियो आहे। मुंहिंजो नंढो सालो सां वॾी स्पीड वञे थो पियो, वॾे मंज़िल ते वञी पुॻो आहे। हल मामू साहब किथे आहे? निकिरी आहे। जी मामू साहब, मूंखे हीअ ॿुधायो त हेॾे पटा हाणे कढिया अथव तव्हां ऐं हेॾे पटा न आहिनि, इहो मुख़्तलिफ़ तव्हांखे ॿुधायां थो त तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो त हिन हारी पटो न आहे कढियो ऐं हिन कढियो आहे। त हिनजी अन्य तव्हां ॾिसो पाण था त हिनखे चमक आहे, हिनखे थोरो घटि चमक आहे, छो जो हिन ते हमिलो थियल आहे। हवा जे ज़रिए हिन जो जेको मर्ज़ आहे उहो घटिजी वियो आहे। अच्छा, हिन फसलनि में जेको पटो निकितल आहे हिन खे मर्ज़ वरितल आहे। पटा कढण जे सबबु हिन जो मर्ज़ बि हटी वियो आहे ऐं अलहमदिल्ला सारियूं बि चमक में अची चुकियूं आहिनि।
हिन जे पटा न कढिया आहिनि। अच्छा मर्ज़ हिन में न हुयो, हाणे लॻे थो पियो त माने हाणे रिज़ल्ट हिन जो माना आउट थिए थो पियो। जी हाँ तव्हांखे छा थो लॻे त हिन हारी खे माना पटा कढणु लाज़मी आहे? बिल्कुलु पंहिंजो महिनत करे बहितर अथसि। बहितरी आहे त माना पटा लाज़मी हिन कंहिं बि हारी जेको बि आहे त असांजी गुज़ारिश इहा आहे त जिथे बि फसलनि खे मर्ज़ वग़ैरह तव्हांखे महसूसु थिए त उते पटा लाज़मी कढंदा कयो। जेको त पटा कढण सां उनमें ऑक्सीजन हवा दाख़िल थींदी आहे ऐं मर्ज़ वग़ैरह जीत जड़े जेको आहे फिनिश थी वेंदो, हवा अंदरि ईंदो त हेठि जेको पहाड़ में वेठल मर्ज़ हूंदो आहे, जीत हूंदो आहे, उहो ख़तमु थींदो आहे। हे असांजो नंढो साल साहिबु हिन जा कम इहे आहिनि त बाबा नड़ पटे उन्हनि जी अंदरि जेका गनी हूंदी आहे उहा नरम ऐं मुलायम हूंदी आहे ऐं खाइण जे लाइ हूंदी आहे। उहे वरी इहे साफ़ु करे खाईंदो त ॼण ॻऊं थी चरे। छा कयूं बाबा, हे बि असांजो थोरो तकिड़ो टाइप जो आहे न। ॾिसो हिन जा कम ॾिसो, हिन जो उहो ई कमु आहे। हे जेको आहे त पन जेको आहे काना थियनि था, उन काननि जी गनी जेका आहे कढी खाए थो पियो। हे गनियूं जो त हे खाए वेंदो, काना थींदा काॾां? वॾो कोई खाऊ आहे। शागिर्द तुंहिंजा आहिनि बा। असांजो शागिर्द न आहे बाबा, इहा सिधी ॻाल्हि कर। असांखे इहा ॻऊं वारी आदत आहे, जैसे मोन आणंदासीं मज़ो न ईंदो। इन खे छा थियो, स्पीड में वञे थो, इहो जोश में वञे थो बाबा। इनखे जेको आहे गाह कटणो आहे, हेॾो लेट थी वियो आहे, ॾींहुं गरम थी वियो, हाणे गाह जे लाइ वञे थो। माण्हू सवेरे सवेरे उथी पंहिंजो फसल जे खां गाह कटे चिरे माल आसरे में हूंदो त बाबा हे असांजो मालिक जेको आहे गाह आणींदो, असांखे कुदरत हणी खाराईंदो। पर हे साईं अहिड़ा हाणे पैदा थी विया आहिनि जेके आहिनि माल वारा, सिर्फ़ु माल जे थणनि में दीदा खीर ॾोही खपायूं, बाक़ी माल खे खाराइण जी अहिड़ी बवा थी वठी वञनि जो अलाह पनाह ॾे। हे हिकिड़ी मेहनत ते निभागो, हाणे अलाह इलाज करे लप असां खां वढायो अथई, पाण लप वढियो अथई, असां महिमान थी विया आहियूं हिन वटि। पोइ बि असां गाह करे ते पोइ हाणे सरदार खे कुतर हणी ॾींदो आहे, पोइ माल खाधो आहे। निभागो सुबुह सां छड़ो चांहि ते ॾियो, हिन जो कमु आहे चांहि पीअणु, बाक़ी फज़ूल खां कमु।